अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे 19 अप्रैल ऐं सुबुह जा 9:20 थिया आहिनि। सो ॾाढो माशाल्लाह थधिड़ो सुबुह आहे, एॾी प्यारी हवा थी लॻे। हा, हिन नंढड़े घर मां जॾहिं मां मथे आसमान ॾिसंदी आहियां न त बसि सभु कुझु ॾाढो घणो वॾो थी वेंदो आहे, वसी थी वेंदो आहे। सो माशाल्लाह ब्लॉग जी इब्तिदा थी कयां। थोरी घणी निंड कई पर अॼु मां घणो न टाइम ज़ाया कयो। ऐं हे ॾिसो, हे बि भॼी पियो, छा कयां, बसि वरी न ॻंढींदमि फ़िलहालु न। ऐं हिते हिकिड़ो प्लांट किरी चुको आहे छो त हेठि ॼी पियो, त इहो बि मां ॿियो ठाहींदमि। हुनजी कुंडी भॼी पई, प्लांट हिन में ई पियो आहे। बहरहाल तरतीब जी ॾाढी ज़रूरत आहे, ॾाढी ॾाढी। पर जीअं त मां आहियां त आराम आराम सां कमु कंदी आहियां, सोचींदी घणो आहियां हिन पासे। ऐं सो अलाह जा लख अहसान करम। तव्हां यकीन कयो त हाणे हिन उमिरि में जेका मां थोरी घणी सुस्ती कयां थी या आराम घणो थी कयां, इहो हिन उमिरि जी मुंहिंजी जेका तक़ाज़ा चवां, छा चवां। जॾहिं यंग एज में मां कॾहिं बि सुस्ती छा हूंदी आहे, रेस्ट कीअं कबो आहे, टाइम कीअं ज़ाया कबो आहे, मूंखे ख़बर बि न हूंदी, कॾहिं मूंखे ख़्याल बि न ईंदो इन शइ जो। सो बहरहाल वक़्तु वक़्त जी ॻाल्हि आहे। ऐं एज़ ऑलवेज़ हिते आई आहियां त वरी सफ़ाई करणु शुरू कई अथमि। ऐं हे ॾिसो न, हिन प्लांट में केॾा वॾा वॾा पन आहिनि, ऐं वरी जेके नवां फुटा अथसि उहे सभु नंढड़ा नंढड़ा, सोचां थी वॾा वॾा कढी छॾियां त नओं थी सॼो फुटे वापसि। सो बहरहाल जॾहिं बि मां हिते बीहंदमि त मुंहिंजूं कहाणियूं इहे ई हूंदियूं आहिनि प्लांट्स जे बारे में। हिन जो सोचींदी रहियमि त हिन खे कुझु शाखूं पटे ॿी कुंडीअ में हणां, पर उहा ई ॻाल्हि आहे, स्पेस घटि आहे न। ईअं ज़ोरी ॼण मां प्लांट्स सथे वेठी आहियां, ऐं जीअं मां ॻाल्हाइणु शुरू कयो आहे ॿाहिरि बि उहो ई सिलसिलो शुरू थी वियो आहे। हे ॾिसो, हिन में केॾियूं रूट्स आहिनि, पर हे सड़ी वियो आहे सॼो। सो हुनखे बि कढूं था ॿाहिरि। अॼु असांजो इरादो आहे संडे बाज़ारि वञण जो, छो त इलाही टाइम खां मां न वई आहियां। त हिकु त सची सही सिधी ॻाल्हि आहे त उहा मूंखे संडे बाज़ारि जी यादि बि थी अचे। उन सां ईअं खणी सम्झो संडे बाज़ारि सां मुलाक़ात करणी ऐं ज़ाहिर कमु बि आहे, बिना कम जो त मां न वेंदी आहियां कॾहिं बि ॿाहिरि। सो उहो बि वञिबो, अलाए छा वठिबो, कुझु आहे प्लैनिंग, तव्हां सां शेयर कंदमि मां इंशाअल्लाह। ऐं राति जेको गोश्त पचायो उहो बि पियो आहे, कल्ह मंझंदि वारियूं भिंडियूं बि पयूं आहिनि, त इन करे असांखे अॼु को बोड़ वग़ैरह पचाइण जी ज़रूरत न आहे। ऐं असां सिर्फ़ु मंझंदि जो पचाईंदासीं मानी। डिपेंड करे थो गैस केॾी महिल थी अचे। सो ॼण मज़ाक़ थी वई आहे न ज़िंदगी असांजी। सुराण कल्ह इलाही सारा पंहिंजा कपिड़ा धोता, ऐं असांजो जीअं त हे स्टैंड जेको आहे वीचारो थी वियो आहे, इन करे इहे हेॾो कुर्सी ॾेई वई अथसि, कंहिं महिल हवा जो झूठो अचे त इहो किरी न पए। सो हाणे वञिणो आहे मूंखे मथे, चादरूं चेंज करणियूं आहिनि पलंग जूं, ऐं डाइनिंग टेबल जो कवर मटायां, सोफ़नि जा कुशन कवर्स मटायां, त उहे सभु मथां मूंखे खणी अचिणा आहिनि। सो फ़िलहालु मथे थो हलिजे। मुंहिंजो प्लांट होल्डर हितां मथां किरी पियो आहे, सो इहो बि मूंखे हणिणो आहे। ऐं हे मज़ो ॾिसो तव्हां, हिते हे लैपटॉप ते ड्रामो थो हले, हेॾा सुराण कपिड़ा थी इस्त्री करे, इहा सुराण जी इंजॉयमेंट आहे। बल्कि असांजो इहो पुराणो कमु आहे, त असां तफ़रीह सां गॾु गॾु कमु बि जारी रखंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। सो अॼु मां अलाए केॾनि ॾींहंनि खां पोइ थी मथे वञा, ऐं जीअं टियों ॾींहुं मां वापसि आई आहियां त मथे न आई आहियां। सो अॼु अची वियमि मथे, माशाअल्लाह। हे बैग मां ख़ाली कयो पंहिंजो, हे अञा मूंखे ख़ाली करिणो आहे। सो इहे त आराम आराम सां ई थींदा, ज़ाहिर आहे हिन में इलाही कपिड़ा आहिनि। हा, उहे बि तव्हांखे ॾेखारियां थी, पर पहिरियों हलूं था मथे। मथे मां हिकिड़ो स्टोर रूम ठाहे वेठी आहियां, जेके बि कबट ख़ाली थिया, ऐं मथां स्टोर मां बि लोह वारो चादरनि जो कबट जेको मां खणी उहो बि हिते रखियो हो, त जीअं मूंखे सहूलियत थिए। वंस अपॉन अ टाइम मुंहिंजे कबट में इन लोह वारे में कुआ पइजी विया हुआ हिन में, ऐं पोइ मूंखे सॼो कबट कपिड़नि जो धोइणो पइजी वियो हो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सो हिन मां पंहिंजे लाइ मां बेडशीट कढां, सोफ़नि जा कवर कढां, सोफ़नि जा कुशन जा कवर।
सो खणी आयमि हे टेबल, पंहिंजो टेबल जो कवर, कुशन कवर्स ऐं प्लस पंहिंजी चादर। हीअ रिली ॿुधाइजो कीअं थी लॻे। हे जॾहिं तारीख़ ॼायो न, हीअ मां तॾहिं ठाही। ऐं कपिड़ो हिकिड़ो अजीब आहे, रेशमी, जीअं पाकिस्तानी सिल्क हूंदो आहे न, ओड़े टाइप जो आहे। ऐं हे येलो वॻो मां ख़रीद कयो, हे ग्रीन ऐं पिंक वारो मूंखे गिफ्ट में मिलियो, त मां इहा रिली ठाही। ॾाढी वणंदी आहे मूंखे। सोचां थी अहिड़ी हिकिड़ी ॿी बि ठाहियां। हिन में ॾाढी वैरायटी हूंदी आहे। तव्हांखे कुझु कपिड़ा ॾेखारियां जेके मां लाड़काणे जे बाज़ार मां ख़रीद कया। सो हे मूंखे ॾाढा प्यारा कपिड़ा मिलिया। बकौल दुकानदार जे त असां 4-4 हज़ार में सेल कया आहिनि। पोइ जॾहिं असां वटि हिकु पीस या ॿ पीस बचंदा आहिनि ऐं सेल न थींदा आहिनि, त पोइ असां सस्ता सेल कंदा आहियूं। त हे ॾाढा प्यारा ट्राउज़र्स ते बि कमु आहे, रवा बि एॾा सुठा ठहियल अथनि। त हे मूंखे हुन 2-2 हज़ार में ॾिना। पहिरियों 2.5 पियो चए। सो मां 5 वॻा हे वरिता रेशम गली लाड़काणे मां। ऐं जंहिंमां मां 2 वॻा उते, 2 हे रेशमी ऐं 2-3 लॉन जा रखी आई आहियां लाड़काणे। कंहिं चयो त शादी आहे, उन्हनि जे लाइ उते ई छॾे आहियां। त हे 3 वॻा, इहे 10 वॻा वरिता मां हे लॉन। हे 1000 रुपए सूट। त मूंखे ॾाढा सुठा लॻा। छो त हाणे गर्मियूं आहिनि, गर्मियुनि में कंहिंजी बि शादीअ जे लाइ अगरि कपिड़नि जी रिक्वेस्ट आई त रेशमी कपिड़नि सां गॾु मां कुझु हुननि खे इहे बि लॉन जा बि विझी ॾींदमि। त हे डिफरेंट कलर्स ऐं प्रिंट्स, त 10 मां ई वठी आयमि। ऐं हिन में छा आहे, हा, हे मां पंहिंजे लाइ बि कपिड़ा वरिता कुझु, त उन्हनि जा हे रवा आहिनि। हिकिड़ो हे आहे, टियों हे आहे। सो गर्मियुनि में केॾा कपिड़ा खपंदा आहिनि। बहरहाल मूं वटि आहिनि बि इलाही। ऐं हाणे त एॾा थी विया आहिनि जो सिबंदे ई ख़ौफ़ थो थिए। बाक़ी तव्हां यकीन कयो, हे जेको थेलो आहे न, इहो थेलनि सां भरियल आहे। हिन में सॼा ख़ाली बोरा बोरियूं बैग्स, जेके बि मां सामान ॿधी खणी वेंदी आहियां माण्हुनि ताईं पहुचाए, पोइ उन्हनि खे चवंदी आहियां मुंहिंजा थेला वापसि कयो। ऐं पोइ हे थेलो उन्हनि सां ई भरियल आयो। हे त चैरिटी में हितां आया हुया, चैरिटी जो सामान आहे, इहो बि पियो आहे। सो माशाल्लाह, हाणे हलंदमि हेठि ऐं थोरो चादर वादर चेंज कयां। सुबुह कुझु कपिड़ा विधा बि अथमि मशीन में। डाइनिंग टेबल जो कवर, कुशन्स वग़ैरह सभु चेंज थींदा। ईद खां इहे ई कवर्स चढ़ियल आहिनि हिननि ते, छो त ईद खां हफ़्तो खनि रखी पोइ मां हली वई हुअसि लाड़काणे। त पोयां सुराण बि न मटाइनि, ज़रूरत बि न हुई, एॾो यूज़ बि न पिया थियनि। ऐं इहे टेबल ते बि उहो ई कवर आहे, इहे हाणे चेंज कंदमि। कपिड़ा जेके मशीन में विधा उहे ऑलमोस्ट मुंहिंजे ख़्याल में धोपिजी विया आहिनि, उहे बि सुकणा विझां। हे लाहींदमि त वरी इहे मशीन में विझंदमि। टेबल जो कवर चेंज थी वियो, डाइनिंग टेबल जो। ऐं हिन टेबल जी सेटिंग मां ईअं कई आहे, इहो मल्टी कलर रंगीन रनर। ऐं हीअ मुंहिंजी फेवरेट प्लेट, मुंहिंजा सुहिणा सिंध जा हुनर, हीअ हाला जी ठहियल आहे। ऐं वणंदी मूंखे इन करे वधीक आहे जो हिकु त हैंडमेड आहे, ॿियो त रिली डिज़ाइन ठहियल अथसि, मुंहिंजो फेवरेट। ऐं हे कुशन्स मां अलाए केॾे अरसे खां पोइ अॼु हे कवर चाढ़िया आहिनि हिननि कुशन्स ते। हे ईद जा हुया, मुंहिंजी पूरी थीम ठहियल हुई। हिन सां गॾु मां हिकिड़ो लैम्प बि ठाहियो हो। ऐं हिन पिक्चर सां हीअ मुंहिंजी भाइटीअ मूंखे पेंट करे ॾिनी, त मां इन सां इहे स्पेशली कुशन ठाहिया। ऐं मूंखे लॻो त हीअ बोतल हिते सूट कंदी, छो त हिन में सभिनी रंगनि जा मोती लॻियल आहिनि। इन करे मां हीअ फ्रेम हिते रखियो आहे ऐं इहा बॉटल रखी आहे। ऐं उनखां सवाइ मां हीअ हिकिड़ो दरवेश, विरलिंग दरवेश हे ठाहियो हो, हिकिड़ो डेकोरेशन पीस। त इहो बि हिते हयो आहे। ऐं लैम्प ठाही हुयमि, पर उनखे मां जेका आहे उहो टिन वारी वार्निश कई ब्रश सां, त उहो सॼो थी वियो आहे पीलो। उहो हाणे मूंखे कुझु ख़ासि पसंदि नथो अचे, तंहिंजे करे फ़िलहालु मां उहो न खणी आई आहियां। त काई ॻाल्हि न आहे। ऐं हे मुंहिंजो ॾाढो फेवरेट आहे माशाल्लाह। सो इहा मुंहिंजी पूरी थीम आहे। ऐं इन करे मां हे रंगीन रनर हिते विछायो आहे, छो त हे डिफरेंट कलर्स में आहिनि हिननि जा बॉर्डर्स, तंहिंजे करे उहा बोतल बि हिन सां सूट थी करे ऐं इहो रंगीन रनर बि। ऐं सुराण हिते वेठी कॉपीस थी चेक करे। 12:30 थिया आहिनि। असां संडे बाज़ार मां वापसि अची वियासीं ऐं फ्रूट वरितोसीं, ढेर सारियूं भाॼियूं वरितियूं जेके सुराण हिन महिल फ्रिज में रखी रही आहे। उहे वियाल अंदरि। हिन में बसर पटाटा आहिनि। ऐं उनखां अलावा मां जेके पंहिंजा कपिड़ा सुबुह मशीन में विधा उहे सुकणा विझी वई हुअमि, त उहे सुकी विया आहिनि। ऐं हाणे हे घर जा कपिड़ा, चादरूं, कुशन कवर्स, टॉल वग़ैरह, इहे हाणे मां मशीन में विझंदमि। बाक़ी कुझु कट पीस वरिता या कुझु अहिड़ा नंढा नंढा टुकड़ा वरिता आहिनि, कुझु हेॾे होॾे ॾियणु वठण लाइ बि, कुझु पंहिंजे लाइ बि, त उहे मां तव्हांखे ॾेखारियां थी।
पर पहिरियों असां हाणे घर जो जेको कमु वाइंड अप कंदासीं। सुञाण फ्रूट वग़ैरह धोईंदी कटींदी, मां हे कपिड़ा मशीन में विझी अचां। सो हे मां वठी आई आहियां। तव्हां मां जेके बि अहिड़ियुनि बाज़ारनि में वेंदा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी, हे ब्रैंड न्यू बिल्कुलु। हे 20 रुपीज़ ईच ॾिए पियो, पोइ 100 जा 6 कयईं। ठीकु आहे, हूअं 5 थियनि हा, हिकु हिकु वठिजे हा त। सो हे नवां जो नवां आहिनि ऐं हे सभु मां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾियण जे लाइ वठी आई आहियां। हे केॾो प्यारो प्रिंट आहे, हे बैग आहे। ठीकु आहे, इहो बैग आहे। हे ॾिसो, हे ईअं ई ओटियूं वरियल कवर, जीअं टेबल कवर या कंहिं बि शइ खे कवर करण लाइ। ऐं नंढा नंढा हे रुमाल हूंदा आहिनि, हे मां पाण बि यूज़ कंदी आहियां। अहिड़ा मानियूं वेढ़ण जे लाइ धोई रखंदी आहियां, फस्ट क्लास थी वेंदा आहिनि। ऐं हे त ॾिसो केॾी सारी एम्ब्रॉयडरी थियल आहे हिन ते, सॼो हे भरियल आहे पूरो। ऐं इलाही सारा मां हे ईअं ई हिकिड़ो फ्रॉक हुयो त 20 रुपए जो, इहो बि मिले पियो त मां वठी आयमि। मां चयमि किने मोकिले छॾींदमि, कंहिंजे ॿार खे अची वेंदो पूरो। थोरा दाग हुयसि पर धोइण खां पोइ सही थी वेंदो। सो इहे मां अहिड़ा ढेर वठी आई आहियां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾियण जे लाइ। ऐं जी हे बि बैग आहे, हे रनर ॾिसो केॾो प्यारो आहे। त इहे अहिड़े क़िस्म जो मां सामान वरितो आहे। हिन में बि अहिड़ियूं शयूं आहिनि, इहे मतिलबु डिफरेंट जाइन तां वरितियूं। ऐं हिन में छा आहे, हा हे हिकिड़ो मां 100 रुपए जो पीस वरितो पूरो, ॾाढो प्यारो कपिड़ो आहे, ज़बरदस्त आहे। ठीकु आहे, ऐं हिन में हिकिड़ा मां टॉलनि जा पीसिस वरिता, तोड़ जे हिसाब सां मिलंदा आहिनि। मूंखे हिननि मां कुझु ठाहिणो आहे स्पेशली। हे नवां टॉल आहिनि, इहे हू न आहिनि सेकेंड हैंड। ऐं हे मां टॉलनि जा वरिता 2 पेयर, जेके मां छोकिरियुनि जे शादियुनि जे लाइ वठंदी आहियां। पोइ कॾहिं कॾहिं ओचितो कोई चवंदो आहे त भई कुझु हुजेव त ॾियो, त उन चकर में मां इहे वठी रखिया आहिनि। ऐं हिन में बि अहिड़े ई क़िस्म जी शयूं आहिनि। हे ॾिसो न केॾो वॾो कपिड़ो आहे, अनस्टिच्ड। हे बि मूंखे ईअं ई 20 रुपए में मिली वियो, मां त ॾाढी ख़ुशि थी वियमि। सो हे बि अहिड़े ई टाइप जा सभु कपिड़ा आहिनि। त इन मां घणा त मूंखे हेॾे होॾे ॾियणा आहिनि, कुझु माण्हुनि खे गिफ्ट करणा आहिनि, ऐं बाक़ी जेके आहिनि कुझु मुंहिंजे लाइ आहिनि। ऐं हिन में बि आहे। ऐं हा, हे मां हिकिड़ो पर्दो वरितो आहे ॻोठ वारे घर लाइ। त उते जेको एंट्रेंस ते दरवाज़ो आहे, उते माण्हू टंगींदा आहिनि न कि पर्दा रीलियूं कुझु बि, त असांजो पर्दो लॻल आहे, उहो सफ़ा ईअं फाटण वारो आहे ज़रे घटि। त उन जे लाइ मां हे हिकिड़ो डार्क कलर जो पर्दो वठी आयमि, त उस में ऐं बारिश वग़ैरह में। सो इहा मुंहिंजी अॼु जी शॉपिंग हुई। ऐं ॿिए कंहिं जाइ ते दिलि ख़ुशि करण वारे ते न बीठमि, मुंहिंजी इहा ई दिलि ख़ुशि थी वई हिननि मां ई, हिननि टुकरनि मां। त घणा त अहिड़ा आहिनि, जीअं मां चयो त इलाही कुझु ॿियनि खे ॾींदमि, कुझु थोरा मुंहिंजा आहिनि। सो हाणे इहा हुई अॼु जी शॉपिंग जेका मां तव्हां सां शेयर कई। 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे, हाणे पढ़णु वेंदमि निमाज़। ऐं मां सॼा कपिड़ा जेके बि पीसिस हुया न, उहे अलॻि अलॻि करे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे लाइ थेलियूं ठाहे उन में विझी छॾिया आहिनि। बाक़ी इहे टॉवल्स रखिया आहिनि जेके मां धोईंदमि, ज़ाहिर मूंखे हिननि मां कमु करिणो आहे, त हिननि खे वॉश करणु ज़रूरी आहे। पंहिंजे लाइ मां हे पीसिस रखिया आहिनि। हिकिड़ो हेॾो प्यारो हे ॻुणी जो पीस आहे जंहिंखे इलाही सारी लेस लॻल आहे। ऐं हे हिकिड़ी चादर आहे स्टार वारी, हे हिकिड़ो कपिड़ो आहे, रनर आहे। इहे 2-3 शयूं मां पंहिंजे लाइ रखियूं आहिनि। ऐं पोइ ईअं बि कंदी आहियां, मां रखी वरी ॾेई बि छॾींदी आहियां। त ईअं इलाही थी वयूं त हाणे मां एॾियुनि जो छा कयां। सो बहरहाल हे त सभु सामान मथे वेंदो। हे चैरिटी जा टॉल बि चैरिटी जे कबट में पवंदा, ॿिया जीअं कपिड़ा बि मथे फैलियल आहिनि, त इनशा उहे बि मां समेटींदमि। ऐं हे टॉल मूंखे धोइणा आहिनि, त पर हाणे न, सुभाणे हिननि खे ज़रूरु धोईंदमि। शाम जा तक़रीबन 6 थियण वारा आहिनि। ऐं सुराणे हिते तूरियूं थी कटे, जेके अॼु असां वठी आयासीं, इहे सुभाणे पचंदियूं इनशा। ऐं एज़ ऑलवेज़ ड्रामो बि थी ॾिसे। ऐं मां हिते करेला धोई रखिया आहिनि, इहे छिलींदमि, कटींदमि, इन्हनि खे लूणु ॾेई फ्रीज़ कंदमि। त ज़ाहिर आहे सभु भाॼियूं जेके आहिनि हिकु ॾींहं में त न वेंदियूं न, पचंदियूं। सो के फ्रीज़ कंदा आहियूं, के फ्रिज में रखंदा आहियूं। हाणे तूरियूं जीअं फ्रिज में रखियूं वेंदियूं, छो त इहे सुभाणे पची वेंदियूं इनशा। सो अॼु इहे वठी आयासीं। बसर बि 2-3 बसि नंढा नंढा पिया हुआ, पटाटा बि वरिता। ऐं पुराणा जेके पटाटा पिया आहिनि, उन्हनि में ॼण त कुझु फुटणु शुरू थी विया आहिनि। हालांकि मौसम त न आहे, अलाए पोइ बहार आहे त फुटंदा हूंदा, अलाह ॼाणे। सो बहरहाल त इहे पटाटा पहिरियों थींदा इस्तेमालु। ऐं हे जेके मां ॻाढ़ा पटाटा वठी आई आहियां,
घणो करे जॾहिं पटाटा मिठा था थी वञनि न गर्मियुनि में त पोइ मां ॻाढ़ा पटाटा वठंदी आहियां। इन्हनि जो टेस्ट इलाही सुठो हूंदो आहे, मिठो न हूंदो आहे ऐं नॉर्मल हूंदो आहे। त इहे हाणे कमु थींदा, सॼा बसर पटाटा हिन में लहंदा, उन खां पोइ करेला छिलबा कटबा ऐं उहे वेंदा फ्रीज़र में। छा कहण कई ब्लेंड के न बसि थी विया आहिनि न माशाल्लाह। हे सुराण टमाटर थी ब्लेंड करे, अॼु 2 किलो टमाटर वरिता हुआ। कुझु सख़्तु टमाटर बचाए रखंदी आहियां त जंहिंमें असांखे ईअं साबित टमाटो खपे त उहो विझूं, ऐं बाक़ियुनि जो पेस्ट ठहंदो हिननि दॿलियुनि में, ऐं पोइ उन खां पोइ फ्रीज़ थींदो। करेलनि खे बि लूणु अची वियो आहे, इन्हनि खे मां हाणे फ्रीज़र में विझंदमि। तव्हांखे मां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां वरी मिलंदासीं अॻिले व्लॉग में। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। नेक्स्ट व्लॉग ताईं अल्लाह वाही।